शाम में बड़दक अञा जारी आहे। जंग वारी सूरत-हाल में न रुगो अवाम परेशान हाल थी घर छॾण ते मजबूर थियो आहे, पर केतिरनि ई खानदाननि जा खानदान हिन घरू वेड़ में हयातिन तां हथ धोई वेठा आहिनि ऐं लखे माण्हू पंहिंजी धरती छॾे ॿियनि मुल्कनि में ख़ीमा बस्तियुनि में पंहिंजूं वस्तियूं अॾे वेठा आहिनि। शाम बाबति गॾियल क़ौमनि जे इदारे यूनिसेफ पंहिंजी ताज़ी रिपोर्ट में ॼाणायो आहे त जिते ॿी इंसान मार सूरत-हाल आहे, उते मासूम ॿारनि खे बि गोलियुनि जो बख बणायो वियो आहे। यूनिसेफ पंहिंजी रिपोर्ट में ॼाणायो आहे त गुज़िरियल साल शाम जे ॿारनि लाइ बदतरीन साल रहियो ऐं मजमूई तौरु घटि में घटि 652 ॿारड़ा मारिजी विया, जिन मां हैरत ऐं ॾुख जी ॻाल्हि इहा बि आहे त 255 ॿार उहे बि शामिल आहिनि जेकी स्कूलनि में पढ़ंदे या स्कूलनि जे वटि पासनि वारनि मैदाननि ते खेॾंदे कुॾंदे मारिया विया। यूनिसेफ इहो बि ॼाणायो आहे त साल 2016-2015 जी भेट में 20 सैकड़ो वधीक ॿारनि लाइ मौतमार साबित थियो आहे। यूनिसेफ पारां जारी कयल रिपोर्ट में ही अंग सिर्फ़ तस्दीक थियल ॿारनि जी मौत जो ॾिनो वियो आहे, जॾहिं त इहो पिणु चयो पियो वञे त 652 खां वधीक ॿार शाम में मारिया विया आहिनि, पर हुकूमत पारां या इदारे पारां तस्दीक न हुअण करे इन्हनि मारिजी वियल ॿारनि जो अंग रिपोर्ट में न ॼाणायो वियो आहे। गॾियल क़ौमनि जे इदारे पंहिंजी रिपोर्ट में इहो बि ॼाणायो आहे त 850 खां वधीक ॿारनि खे जंगी मक़सदनि लाइ बि इस्तेमालु कयो वियो आहे ऐं उन्हनि खे विढ़ण लाइ भर्ती कयो वियो ऐं इहो तादाद पिणु साल 2015 जी भेट में वधीक आहे। यूनिसेफ पंहिंजी रिपोर्ट में वधीक चयो आहे त विढ़ण लाइ भर्ती कयल ॿारनि खे या त आपघाती हमलनि लाइ इस्तेमालु कयो वियो आहे या क़ैदियुनि खे फाहियूं ॾियण या क़ैद खाननि ॿाहिरां पहिरेदारी लाइ खेनि रखियो वियो। विच ओभर ऐं उत्तर अफ्रीका में ज़िम्मेवारियूं सरअंजाम ॾींदड़ यूनिसेफ जे डायरेक्टर गैरेट कैपलारी जो शाम जे शहर हमस मुतालिक़ चवणु आहे त शामी ॿारनि जी तकलीफ़नि जो किथे बि मिसाल नथो मिले। संदसि वधीक चवणु आहे त हिन वक़्तु बि शाम अंदरि लखे ॿार हमलनि जी आवेड़ में आहिनि ऐं संदसि हयातियुनि खे ख़तरो लाहक आहे। हिते इहो बि यादि रहे त शाम में जारी घरू वेड़ खे 6हों साल हलंदड़ आहे ऐं हिन वक़्तु 60 लख ॿार इंसानी बुनियादनि ते मिलंदड़ इमदाद जे आसिरे ते ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। यूनिसेफ पंहिंजी रिपोर्ट में इहो बि ॼाणायो आहे त घरू वेड़ सबबि 23 लख ॿार शाम मां हिजरत करे ॿाहिरियुनि मुल्कनि में पनाहगीरनि वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि, जॾहिं त इन अंग खां सवाइ 28 लख ॿार मुख़्तलिफ़ इलाइक़नि में या त भटकी विया आहिनि या किथे गुम थी विया आहिनि, जिन खे जीअण लाइ जतन करणा पइजी रहिया आहिनि। जॾहिं त हैरत जी ॻाल्हि इहा बि आहे त इन अंग खां सवाइ 3.25 लख ॿार क़ैदियुनि वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। यूनिसेफ जे डायरेक्टर जो इहो पिणु चवणु आहे त मुस्तक़बिल में संदनि लाइ सार संभाल ऐं सिहत जो मसइलो बि सलाहियल आहे। तंहिं करे हिन वक़्त जी घुर्ज आहे त शाम जो मसइलो जेतिरो जल्द थी सघे ओतिरो जल्दी हल करे न रुगो शाम जे ॾुतड़ियल मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं महफ़ूज़ बणाई वञनि, पर साॻिए ई वक़्तु शाम जे शहरियुनि खे संदनि ज़िंदगीअ जो तहफ़ुज़ बि ॾिनो वञे ऐं अमुन जे क़याम सां शाम जूं रौनकूं हिकु भेरो ॿीहर बहाल करायूं वञनि त जीअं शाम वासी 6 सालनि पुॼाणा सुख जो साह खणी सघनि।